साचो सतराम। पांच साहब परम प्यारे एमएन लखवानी, लालवानी, करूभाई सुखवानी, वीरबान आहूजा, लालचंद गिहानी ऐं समत सिंधी समाज जूनागढ़ जे तरफां रचायल अज सुहाने SSD सुख सिमरन समारोह जे शुभ अवसर ते उन्हीं सचे साईं जी रहमत पाइण जे लाइ सनंदावन में आहियूं। सो अहिड़ी शुभ घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य देवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब सिंध जे तरफां आशीर्वाद, शुभकामनाऊं ऐं वाधायूं। असां सभिनी सिंधियुनि ते इहा मालिक जी रहमत ऐं उन धरती जी देन आहे जो असां जिते बि वेंदा आहियूं उते तहिड़ा थी वेंदा आहियूं। ऐं इहा बि असांजी खूबी आहे त न सिर्फ़ उते तहिड़ा थींदा आहियूं पर उन्हनि खे बि पाण जहिड़ो बनाए छॾींदा आहियूं। तंहिंजे करे असां सभु हिक ॿिए जा साथी, घणघोरा ऐं प्यार कंदड़ हूंदा आहियूं। छाकाणि जंहिं धरती सां असांजो तालुक आहे उहा धरती सबके पंहिंजो बनाए करे रखंदी आहे ऐं सब जी रहंदी आहे या थी वेंदी आहे। इन करे चयो वेंदो आहे त जॾहिं उन मालिक सृष्टि ठाही त सभ खां पहिरीं सिंध खे ठाहियो ऐं सिंध हिन संसार जो हिकिड़ो मॉडल आहे। छाकाणि त असां कंहिं बि दुनिया जे कोने में वेंदासीं, कंहिं बि जॻह ते वेंदासीं, कंहिं बि इलाइक़े में वेंदासीं, असांखे किथे पहाड़ मिलंदा, किथे हरियाली मिलंदी, किथे बिल्कुलु थोरा जबल मिलंदा, किथे असांखे हरिया भरिया पहाड़ मिलंदा, हिल स्टेशन्स मिलंदियूं, किथे नदियूं मिलंदियूं, किथे सहरा मिलंदा, किथे असांखे समुंड मिलंदो ऐं किथे बिल्कुलु बरबट मिलंदो। किथे बि वेंदासीं असांखे कुझु कुझु ज़रूरु मिलंदो। पर जॾहिं सिंध में ईंदासीं त पोइ सभु कुझु मिलंदो। सिंध में सभु कुझु आहे, सहरा बि आहे, बिल्कुलु रेत रेत, हरियाली बि आहे, हरिया भरिया पहाड़ बि आहिनि, हिल स्टेशन्स बि आहिनि ऐं बिल्कुलु थोरा जबल बि आहिनि जिते बिल्कुलु सिर्फ़ु धूप हुजे ऐं उते समुंड बि आहे, नदी बि आहे। तंहिंजे करे उते सभु कुझु आहे। इन करे चयो वेंदो आहे त जिते जेको कुझु सिंध में आहे उहो संसार में आहे ऐं जेको सिंध में न आहे उहो संसार में न हूंदो। तंहिंजे करे असां जिते बि वेंदा आहियूं उते असांखे सभु कुझु पंहिंजो लॻंदो आहे। असां ॿोली बि पंहिंजी लॻंदी आहे, असांखे संस्कार बि पंहिंजा लॻंदा आहिनि, असांजी संस्कृति बि पंहिंजी लॻंदी आहे। ऐं मालिक
असां सभिनी खे सम्झ में ओतिरी ऊची मिली आहे, छाकाणि त इंसान ॿिए जहिड़ो थी तॾहिं सघंदो आहे या ॿिए खे पंहिंजो करे तॾहिं सघंदो आहे जॾहिं हू पंहिंजो पाण खे संभाले सघे, पंहिंजो पाण ते कंट्रोल करे। जेकॾहिं असां पंहिंजो पाण खे न संभालींदासीं त ॿिए खे पंहिंजो कीअं करे सघंदासीं। तंहिंजे करे असांखे ॿिए खे संभालण जी बि जेका शिक्षा हूंदी आहे उन खां अॻु में असांखे पंहिंजी शिक्षा हूंदी आहे, पंहिंजो पाण खे बि संभाले। इन करे असांखे उन्हनि संतनि, महात्माउनि, दरवेशनि, फ़क़ीरनि उते सम्झायो त पंहिंजो पाण खे अॻु में संभालियो, पंहिंजो पाण खे बनाए रखो त पोइ सभु कुझु बणिजी वेंदो। ऐं पाण संभालण जे लाइ बि उन चयो थोरो पंहिंजो पाण ते ख़्यालु कयो। असां थोरो ख़्यालु कयूं त सभु पंहिंजो थी वेंदो। ईशान शाह सतगुरु साईं सतरामदास साहिब जी मिसाल आहे। हिकिड़ो परिवार उन्हनि जी शरण में आयो, चइसि असांजो नौजवान ॿार आहे, तंहिंजे करे संभलजे नथो। पंहिंजी उथी वेठी ॻाल्हाइण, तौर तरीक़ो, अंदाज़, कर्म सभु कुझु उल्टिया अथसि। तंहिंजे करे आशीष करो सॼो शान मान संभाले ख़ानदान जो कोन थो सघे, तंहिंजे करे कुझु संभाले। तॾहिं साईं जन उन तरफ़ ॾिठो त उन चयो, चइसि बसि हाणे मूंखे आदत पइजी वई आहे, तंहिंजे करे आदत ख़तमु ई नथी थिए। चाहियां थो वरी आदत पइजी थी वञे, कुझु खणां थो, कंहिंखे ॻाल्हायां थो, कंहिंखे कुझु चई वियां थो, या कॾहिं कोई ग़लति कमु करे वियां थो। इन करे ऐं मुंहिंजे वस में ई कोन्हे मां छा कयां। तंहिंजे करे मां मन जे वस थी विया, मुंहिंजो वस न आहे। तॾहिं साईं जन चयुसि मन त तुंहिंजो आहे। चए हा साईं। चए चङो हाणे ईअं कर, तूं कुझु लकड़ियूं खणी आ। त हू वञणु लॻो। साईं जन चयो कि जेके पिया आहिनि न, कुझु कख कान आहिनि, लकड़ियूं जेके बि आहिनि सभु खणी आ। ऐं हू जे लकड़ियूं खणी आयो तो साईं ने चयो ठीकु आहे, इन करे तीली दे बाहि मार। ऐं हुन उन आग जलाई, ऐं जीअं आग जलाई बाग वधणु लॻी त साईं जन चयोसि हाणे आग खे बुझाए, बाहि खे विसाए। तो हिकदमि पाणी भरण जे लाइ वियो। पोइ सचे साईं चयुसि, चए पाणी छा कंदे, बसि हे आहे न नाली में पाणी हले पियो जेको, चइसि नाली जो पाणी अचे तो बाहि जे मथां विझ। ऐं हू पाणी भरे आयो, नाली मां ई खणी करे त बाहि जे मथां विधी, बाहि विसामी वई। तॾहिं सचे साईं चयुसि, चइसि पाणी साफ़ शफ़ाफ निर्मल शीतल हूंदो आहे। पाणी असांजो जीवन हूंदो आहे, ज़िंदगी हूंदी आहे। जेकॾहिं पाणी आहे त असां आहियूं, पाणी न हूंदासीं त असां बि न हूंदासीं। तंहिंजे करे मालिक असांखे पाणी साफ़ शफ़ाफ निर्मल शीतल ॾिनो आहे। पर जॾहिं उहो पाणी बिल्कुलु गंदो थी वञे, मैलो थी वञे, अहिड़ो थी वञे जो नाली या गटर जो पाणी बणिजी वञे, जॾहिं बिल्कुलु अहिड़ो मेरो थी वञे न, पोइ बि पाणी में एतिरी शक्ति हूंदी आहे जो हू बाहि खे विसाए सघे। साॻे नमूने असां इंसान में जेके आहियूं, मालिक असां ते एतिरी रहमत कई आहे जो असांजो मन केतिरो बि मेरो थिए, केतिरो बि भिटकूं, केतिरी बि आदत पइजी वञे, पर थोरो पंहिंजो पाण खे संभाले सघूं त जीअं गंदो पाणी बाहि खे विसारे वेंदो आहे, असां वरी उन गंदे मन खे निर्मल ऐं शीतल करे वेंदासीं। सॼी आग अंदर जी ख़तमु थींदी ऐं असां पंहिंजो पाण खे चमकी उथंदासीं, बहितर थी करे उथंदासीं। तंहिंजे करे असां पंहिंजो पाण संभालणु सिखिया। असांखे पंहिंजो पाण खे संभालणु ईंदो आहे। असांखे पतो आहे असां जहिड़ा बि फिरी वेंदासीं, जहिड़ा बि बणिजी वेंदासीं। इन करे असां ॾिसंदासीं
असां कहिड़ो बि कारोबार कयूं, कहिड़ी फील्ड में वञूं, कहिड़ी जॉब में वञूं, जाते में वञूं, असां तैयार थी वेंदा। छाकाणि असांजो वास्तो सॼे जगत सां आहे, असांजी ॿोली सां आहे। ऐं हक़ीक़त में असां इंसान जेके बि आहियूं, मालिक असां सभिनी खे चङो बनायो आहे। असां एतिरा हरभरू बयान बि कोन। असां जेके बि इंसान आहियूं, असांजो जीवन नॉर्मल तरीक़े सां हलंदो रहंदो। असां पंहिंजे जीवन में न त करे कोशियूं, न पंहिंजो पाण खे अहंकार में भरियूं। हक़ीक़त में असां जेके बि इंसान आहियूं, सभु सही सही रहंदा। असां कॾहिं पंहिंजो पाण खे कोसूं बि न, एॾा गंदा हूं, एॾा भिटकियल हूं, एॾा ख़राब हूं, एॾा पापी हो। हक़ीक़त में असां एॾा पापी बि कोन जेके आहियूं, हरू एॾा वयल बि कोन। ऐं जेकॾहिं हक़ीक़त में ॾिसंदासीं त असां पंहिंजो पाण खे अहंकार में भरूं, एतिरा चङा हूं, एॾा ॾाढा सुठा हूं, पुण्य आत्माऊं, हरू एॾा घणा पुण्य आत्मा बि कोन। असां जेके बि आहियूं, पंहिंजो पाण खे कुझु बि सम्झूं, हक़ीक़त में न त घणा पुण्य आत्मा, न त घणा पापी हो। असां ॾिसंदासीं पंहिंजो पाण खे, सभु हिते वेठा। असां हिकिड़ो पेन पनो सभिनी खे ॾियो। असां कॾहिं पंहिंजा कालर छॾींदा हूं त शायदि असां एॾा वॾा पुण्य आत्मा आहियूं। और सभिनी खे पेन पनो ॾियो। हर को जंहिं जंहिं पंहिंजा पुण्य जा चङा कमु कया आहिनि, सभु लिखी करे ॾियो। तो शायदि घणा कोन लिखी सघंदासीं। एतिरा घणा जेतिरो पंहिंजो पाण खे सम्झंदा आहियूं, एॾा घणा लिखी कोन सघंदासीं। ऐं जेकॾहिं उहो पेन पनो खे ॾियूं त जेके जेके घणा पाप कया आहिनि, उहे सभु लिखूं त हरू एॾा पाप बि कोन लिखंदासीं। हरू एॾा वॾा असां पाप बि कोन कया, जंहिंजे करे पंहिंजो पाण खे कोसे खणूं या पंहिंजो पाण खे अहंकार में रखूं। तंहिंजे करे असां पंहिंजे जीवन में ॾिसंदा आहियूं, असां एतिरा पापी ऐं पुण्य आत्मा हूंदा ई न। असां कॾहिं पंहिंजो मिसाल वठूं, कंहिं शख़्स खे असां ॾिसंदा, कोई वधे वसे तरक़ी करे, उनखे भाग लॻे, उनजी क़िस्मत खुले या कुझु बि थिए, जॾहिं बि कंहिंखे ॾिसंदा आहियूं त पोइ असांजे मुंहं मां लफ़्ज़ निकिरंदा आहिनि, यानी कर्म त एॾा चङा कोन अथसि, एॾे के वॾा कमु कया कोन थिए, पर मालिक लाइ छा ते राज़ी थियो अथसि पतो कोन्हे। आमतौर सां सभु सम्झंदा आहियूं जेके बि आहिनि, एॾा कर्म त कोन अथसि, एॾो कुझु कयो त कोन थिए, पर मालिक छा ते राज़ी थियो अथसि, एॾो वधायो अथई, छा ॾिठो अथई हिन में। ऐं जेकॾहिं असांखे कोई दुख ईंदो आहे, कोई तकलीफ़ ईंदी आहे, कोई परेशानी ईंदी आहे, तॾहिं बि असांजे मुंहं मां निकिरंदो आहे, एॾा के वॾा पाप कया कोन्हे, पर मालिक लाइ छा जी सज़ा थो ॾे। एॾा को घणा गुनाह कोन्हे कया जंहिंजे करे एॾी वॾी सज़ा मिले। तंहिंजे करे न त असां सभु इंसान घणा पुण्यात्मा हुजूं ॿिए जे लाइ बि सम्झो, ऐं न वरी असां एतिरा घणा पाप जो पंहिंजो पाण खे सम्झूं। छाकाणि जॾहिं कोई दुख ईंदो आहे त एॾा पाप बि ॾिसण में कोन ईंदा। जेके पाप ॾिसण में कोन ईंदा, उन जो मक़सदु बि इहो हूंदो आहे, हक़ीक़त में असां एॾा घणा पापी आहियूं बि कोन। बाक़ी जेको असां चवंदा आहियूं असां पापी हूं, गुनाहगार हूं, कुझु असे असां जॾहिं बि उन ईश्वर जो, उन सतगुरु जो, उन मालिक जो, उन प्रभु जो नालो खणंदासीं त असांजे मुंहं मां हिकदमि निकिरंदो आहे, हू ॼाणी ॼाणणहार आहे, असांजे अंदर खे ॼाणे थो, असांजी नीयत खे सुञाणे थो, असांजे दिलि खे ॾिसे थो। असां कॾहिं बि न चवंदा आहियूं त हू असांजे चहिरे खे ॾिसे थो, असांजे माल खे ॾिसे थो, असांजे सामान खे ॾिसे थो, अहिड़ो कुझु बि न हूंदो आहे। जॾहिं बि मालिक जो, ईश्वर जो नालो ईंदो, असां सभु चवंदासीं ॼाणी ॼाणणहार आहे, असांजे अंदर खे ॼाणे थो, असांजी नीयत खे सुञाणे थो। उहो हक़ीक़त में जेको अंदर खे ॼाणे थो या नीयत खे सुञाणे थो, उहो हक़ीक़त में छा आहे त असांजी जेका सोच आहे, असांजा जेके वीचार,
असांजो जेको शरीर आहे, असांजो जेको जिस्म आहे, असांजी जेका बॉडी आहे, उहा अहिड़ो सूक्ष्म शरीर एस्ट्रल बॉडी हर थोरे वक़्त खां बाद असांजे मथां बढ़ंदी आहे। पोइ जेको असां सोचींदा आहियूं, जेको असांजे वीचार में ईंदो आहे, उहो सोच ऐं वीचार असांजी नक रस्ते अची करे उन एस्ट्रल बॉडी में पवंदी आहे, उन सूक्ष्म शरीर में पवंदी आहे। असां ॾिसंदासीं असांजे श्वासनि जी गति तहिड़ी थींदी आहे जहिड़ी असांजी सोच हुजे। असां शांत हुजूं, सुकून में हुजूं, असांजे श्वास जी गति या रफ़्तार अहिड़ी हूंदी। असांखे क्रोध हुजे, कावड़ हुजे, असांजी गति अहिड़ी थींदी। असां परेशान हुजूं, असां तनाव में हुजूं, असांजी गति हिकदमि उहो बदिलियल ॾिसण में ईंदी। असां प्यार में हुजूं, असां मोहबत में हुजूं, असांजे श्वास जी गति अलॻि हूंदी। असां कॾहिं बि पंहिंजे श्वासनि ते नज़र रखंदासीं, जहिड़ी सोच असां ते सवार हूंदी, असांजे श्वासनि जी रफ़्तार उन तरीक़े सां हलंदी। तंहिंजे करे जहिड़ी असांजी सोच हूंदी आहे, उहा सोच हक़ीक़त में असांजे श्वास सां गॾु निकिरंदी आहे ऐं उहा सोच अची करे उन सूक्ष्म शरीर में पवंदी आहे, एस्ट्रल बॉडी में पवंदी आहे। ऐं पोइ जेकॾहिं असांजी नॉर्मल सोच हूंदी आहे, असां आम सोच हूंदी आहे, त एस्ट्रल बॉडी जीअं पंहिंजो पाण थोरे वक़्त में ख़तमु थी वेंदी आहे। पर असांजी जेतिरी सोच प्रबल हूंदी, मज़बूत हूंदी, उहा असांजी एस्ट्रल बॉडी ओतिरी मज़बूत ठहंदी आहे। पोइ एस्ट्रल बॉडी जेका असांजी सोच जी जहिड़ी सोच हूंदी, क्रोधी हूंदी, क्रोधी ठहंदी, प्यार वारी हूंदी, प्यार वारी ठहंदी, सतकर्मी हूंदी, सतकर्मी ठहंदी। जहिड़ी बि सोच हूंदी, उहा एस्ट्रल बॉडी असांजी बणबी ऐं हवाउनि में उहा एस्ट्रल बॉडी घुमंदियूं रहंदियूं, फिरंदियूं रहंदियूं। पोइ जेको इंसानु चङी सोच रखी करे वहींदो आहे, उहो एस्ट्रल बॉडी या सूक्ष्म शरीर अची करे उन चङे इंसान जे मथां बीह रहंदा आहिनि। जेकॾहिं इंसानु कोई ग़लति सोच रखंदो आहे, तो ग़लति सोच वारियूं एस्ट्रल बॉडीज़ जेके हूंदियूं अची करे ग़लति इंसान जे मथां बीह रहंदियूं। जेकॾहिं इंसानु क्रोध, कावड़ या गुस्से में हूंदो आहे, तो क्रोधी एस्ट्रल बॉडीज़ अची करे उन क्रोधी इंसान जे मथां बीह रहंदियूं ऐं उहे अची करे उन मथां बीहंदियूं। असां ॾिसंदा आहियूं हिकिड़ी चीज़ असांजे जीवन में सदाई रहंदी आहे। असां कॾहिं कोई चङो कमु कंदा आहियूं, कंहिंसां बहितर वहिंवार कंदा आहियूं, कंहिंसां हेल्प कंदा आहियूं, ओतिरो असांजो ख़्यालु थींदो आहे कि मदद करूं, को दान करूं, पुञ करूं, कोई बि चङो कमु कयूं। जॾहिं असांजो माहौल बणंदो आहे, असां कलर छॾींदा आहियूं, असां पोइ कलर छॾींदा आहियूं, मां एतिरो चङो कमु कयो आहे। कॾहिं कॾहिं असांखे पंहिंजो पाण ते विश्वास कोन्हे त मां कयो कीअं, वरी मां को थियो कीअं, असांजो पंहिंजो पाण थी वेंदो आहे। हिकिड़ी ॻाल्हि असांजे जीवन में आम थींदी आहे, जॾहिं असांखे क्रोध ईंदो आहे, कावड़ ईंदी आहे या गुस्सो ईंदो आहे, असां कंहिंसां बि कुझु ॻाल्हाए छॾींदा आहियूं, कंहिंजी कुझु लाहे रखंदा आहियूं, कंहिंखे बि कुझु चई ॾींदा आहियूं, जेको वणंदो आहे कुझु बि असांजो थी वेंदो आहे। पर जॾहिं क्रोध लहंदो आहे, कावड़ गुस्सो घटिबो आहे, पोइ असां केतिरो पछताईंदा आहियूं, केतिरो असांखे ॾुखियो लॻंदो आहे, केतिरो ख़राबु लॻंदो आहे। उहो चवंदो यार उन वक़्तु मुंहिंजी सम्झ लाइ काॾे वई, मुंहिंजी ॿुधी मारिजी वई, मूंखे छा थियो, मूंखे सम्झ में न आयो, मां त अहिड़ो चाहींदो ई न, मां कंहिंसां कुझु ॻाल्हायां, अहिड़ो कुझु घटि वधि कयां, न चाहींदा आहियूं, पर पंहिंजो पाण थी वेंदो आहे। ऐं कॾहिं कोई असांखो ग़लति कमु थींदो आहे, जॾहिं ग़लति कमु थींदो आहे, थियण खां बाद केॾो पछताईंदो यार उन वक़्तु मुंहिंजी ॿुधी मारिजी वई, मुंहिंजी सम्झ लाइ काॾे वई, मां त कॾहिं सोचे बि नथो सघां मां कोई अहिड़ो कमु कयां। ऐं अॻिते हली करे एतिरो चई सघंदो मां कयो ई न आहे, मूंखां कंहिं ॿिए करायो आहे। जॾहिं ग़लति कमु कंदो मां कयो ई न आहे, कंहिं ॿिए करायो आहे। उहो हक़ीक़त में ॿिए करायो आहे उहो छा आहे त जॾहिं असांखे चङी सोच रखी करे वहींदा आहियूं, त जीअं चङी सोच रखी करे वहींदा आहियूं, उहे चङी सोच वारियूं एस्ट्रल बॉडीज़ जेके बि हवा में घुमंदियूं रहंदियूं नी, उहे अची करे चङे इंसान जे मथां बीहंदियूं नी ऐं पंहिंजी चङाई सॼी उनजे अंदरि में उधेले छॾींदियूं नी।
जॾहिं हिकु पंहिंजी सोच चङी मथो चङी बादी पंहिंजी ताक़त ॾिनी शक्ति ॾिनी असां हिकदमि उथी करे कोई न कोई चङो कमु करे विझंदा आहियूं बहितर कार्य करे विझंदा आहियूं। जॾहिं असां क्रोध में हूंदा हिकु पंहिंजो क्रोध मतिलबु क्रोधी एस्ट्रल बादीस मथां आहियूं उन्हनि पंहिंजी शक्ति ॾिनी असां क्रोध में भरिजी करे कुझु बि ॻाल्हाए छॾियोसीं कुझु बि करे वेही रहियासीं कुझु बि थी वियो असांखां। असां जॾहिं कोई ग़लति सोच रखी करे वेहींदा आहियूं हिकु पंहिंजी ग़लति सोच मतिलबु ग़लति सोच जूं एस्ट्रल बादीस मथां आहियूं ऐं उन्हनि पंहिंजी ॾिनी असां उथी करे कोई न कोई ग़लति कमु करे वेंदोसीं। तंहिंजे करे जहिड़ी असांजी सोच हूंदी ओड़ी ताक़त असांखे मिलंदी वेंदी ओड़ी शक्ति मिलंदी वेंदी ओड़ियूं एस्ट्रल बादीस असांजी हेल्प कंदियूं जेके बि घुमंदियूं। पर हिकिड़ी चीज़ असांखे यादि रखणु खपे जेको असां चवंदा आहियूं त उन मालिक जे लाइ उहो ॼाणी ॼाणण हार आहे असांजे अंदर खे ॼाणे थो असांजी नीयत खे सुञाणे थो। उनजो मक़सदु छा हूंदो आहे त जेकॾहिं असां संसार में ॾिसंदासीं कोई चोर चोरी करे थो या कोई कातिल क़तल करे थो त सज़ा सिर्फ़ चोर या कातिल खे न मिलंदी आहे। जेतिरी सज़ा चोर खे मिलंदी आहे ओतिरी सज़ा चोरी कराइण वारे खे मिलंदी आहे ऐं जेतिरी सज़ा कंहिं कातिल खे मिलंदी आहे ओतिरी सज़ा कंहिं क़तल कराइण वारे खे मिलंदी आहे। त साॻे नमूने कुदरत जो कानून आहे जेकॾहिं असां चङी सोच रखी करे वहींदासीं असांजी चङी एस्ट्रल बादियूं ठहंदियूं त जेको इंसानु चङी सोच रखी करे वहींदो असांजी एस्ट्रल बादीस उनजे मथां पहुचंदी उनजी मदद कंदी हो जेका ई चङाई कंदो जेतिरो फल उनखे मिलंदो ओतिरो फल पंहिंजो पाण असांजे खाते में मिलंदो छाकाणि त असां वञी करे उनजी मदद कई आहे उनजी हेल्प कई आहे। ऐं जेकॾहिं असां ग़लति सोच रखी करे वहींदासीं असांजी ग़लति एस्ट्रल बादीस ठहंदियूं ऐं वञी करे ग़लति इंसान जे मथां बीहंदियूं त पोइ जेतिरो ग़लति कम जो पाप उनखे लॻंदो ओतिरो पाप असांखे लॻंदो छा हेल्प कई आहे हुन पाप करायो आहे हुन ग़लती कई आहे। तंहिंजे करे जेको चयो वेंदो आहे तो सतगुरु ईश्वर मालिक जे नाले ते ॼाणी हार आहे अंदर खे ॼाणे थो नियत खे सुञाणे थो ऐं जे पोइ करे चुका हूंदा आहियूं जंहिंजो असांखे पतो बि कोन्हे पंहिंजे वीचारनि सां तमामु घणा कर्म बढ़ाए चुका हूंदा आहियूं जंहिंखे असांखे ॼाण बि कोन्हे। तंहिंजे करे इहे दरवेश असांखे हूंदा कई गुना वधीक असांजे सोच सां हूंदी आहे वीचारनि सां हूंदी आहे। इन करे जेतिरी असांजी सोच मज़बूत हूंदी ओतिरो असां पाण मज़बूत थींदासीं। असां कॾहिं पंहिंजो पाण खे बि ॾिसूं गांव खाली थी वेंदा असां भक्ति में वेंदा हिकिड़ो शख़्स तख़्तो मां उहो पंहिंजे टंडरे खां हलियो वञे पियो भक्ति ॿुधाए राति जो टाइम हो प्रभात जो थींदा तो जीअं हले पियो उहो वेंदे तो पेरनि उघाड़ो हुयो कचा रस्ता हुया किथे पाणी हुयो किथे मिटी हुई किथे तो नांग लड़कंदो ईंदो अथसि तो पुछऊंसि ए भाई तख़्ता खोड़ी में नोड़ी कहिड़ी ॿधी थी तुंहिंजे नोड़ी हीअं जे त के नांग चएसि नांग मूंखे छा कंदो नांग में छा आहे ऐं जेको अचेसि अमा तोखे नांग ॾंग हयो तोखे छा थियो चए हा इहो कारीगर छा कंदो कहिड़ो मूंखे नांग ते कहिड़ो असरु थींदो पंहिंजो 3 ॾींहं हुनखे गुज़री विया खाए तोखे अबो कारीगर तोखे कारीगर खाधो हिकदमि जो निराड़ कयूं जी मां चए हा मां कारीगर उनजो दिमाग़ ज़हर जो उते जो उते मरी वई उते ख़तमु थी वई भाई। तंहिंजे करे असांजी सोच जो अहिड़ो असरु हूंदो आहे जो असां जहिड़ो सोचींदा आहियूं उनजो भाव असांजे मथां तमामु घणो पवंदो आहे। इन करे असां इन्हनि संतनि महात्माउनि दरवेशनि जे द्वार ते ईंदा आहियूं सत्संग में इहो चयो त पंहिंजी सोच खे बहितर कयूं पंहिंजे वीचारनि खे बहितर कयूं। जेकॾहिं सोच चङी हूंदी वीचार बहितर हूंदा हुनमें श्रद्धा विश्वास हूंदो त पोइ कोई दुख असांजे वेझो न ईंदो आहे।
पर जेकॾहिं असांजी सोच उल्टी थींदी आहे त पोइ ज़ाहिर चढ़णु शुरू थी वेंदी आहे, दुख अचणु शुरू थी वेंदो आहे। तंहिंजे करे असां इंसान जेके बि आहियूं, ऐं ख़ासि करे असां जेका बि सिंधी कम्युनिटी असांजी आहे, उहा शुरू खां ई ॾिसंदासीं संतनि सां, दरवेशनि सां, फ़क़ीरनि सां शुरू खां ई गहरो वास्तो रहियो आहे। इन करे उनजी सोच बहितर आहे, वीचार बहितर आहे, दान पुण्य सत्कर्म उहो सभु एतिरो चङो। जंहिंसां पंहिंजे हज़ारनि सालनि जी हिस्ट्री खे ॾिसंदासीं, असांजो कारोबार हुजे, असांजो वाणिज्य वापार हुजे, असांजी उथी वेठी हुजनि, असांजा अंदाज़ हुजनि, असांजा संस्कार हुजनि, असांजी संस्कृति हुजे, उहो सभु हिकिड़ी आला रही आहे। छाकाणि त असां कॾहिं ग़लति सोच पंहिंजो पाण ते न अचणु ॾिनी आहे, ग़लति वीचार न अचणु ॾिना आहे। इन करे अॼु बि ॾिसंदासीं किथे दान पुण्य हुजे, किथे सत्कर्म हुजे, किथे चङाई हुजे, असांजो पंहिंजो पाण थी वेंदो आहे, असांजी जीन्स में, असांजी नेचर में। कंहिंजी मदद हुजे, कंहिंसां हेल्प हुजे, असांजो पंहिंजो पाण थी वेंदी आहे। इंसान जा पखी हुजनि, पशु हुजनि, जानवर हुजनि, जेको बि हुजे, असां ॾिसंदासीं असांजी नेचर में आहे। असां पखियुनि जे लाइ बि दाणा उहे रखंदासीं, पाणी रखंदासीं, पशुनि खे बि खाधो ॾींदासीं, एसि ताईं जे वणनि जे चौधारी जेकॾहिं केवलियूं मकोड़ा हूंदा आहिनि, असां उन्हनि खे बि खाधो पहुचाईंदा। छाकाणि त असांजी सोच ऊची आहे, ऐं सोच जे करे ई हक़ीक़त में असांखे इहा भाग हूंदो आहे, असांखे क़िस्मत हूंदी आहे। तंहिंजे करे उन सोच खे असां पंहिंजी खे बणाए करे रखूं, उन खे असां हेॾे होॾे न कयूं। इन करे उन सचे साईं चयो, जॾहिं बि असां पंहिंजो पाण कॾहिं बि बेहिमत थियो ई न। पाणी सॼो साफ़ शफ़ाफ़ हूंदो आहे, सॼो निर्मल शीतल हूंदो आहे, उन सचे साईं चयो। पर जॾहिं गटर जो पाणी भरिजी वञे पोइ बि बाहि खे विसाए सघे थो। तंहिंजे करे असां इंसान जेके बि आहियूं, अगरि कॾहिं लाइन तो लही वञूं, कॾहिं के ग़लतियूं अची बि वञनि, ऐं वरी बि उन मालिक जी शरण में जे असां थोरो सुधारूं तो सभु कुझु सवलिजी वेंदो आहे। असां वरी ओतिरा ऊचा थी वेंदा आहियूं, ओतिरो बहितर थी वेंदा आहियूं, असां ओतिरो महान थी वेंदा आहियूं। तंहिंजे करे अॼु जे प्यार भरे मौक़े ते पाण सभु गॾु थियूं। उहो मौक़ो हक़ीक़त में असांखे पंहिंजी जेतिरी इंसानियत यादि ॾियारे थो, ओतिरी असांखे पंहिंजी धरती जी बि यादि ॾियारे थो। छाकाणि त असांजी धरती उहा एतिरी त सभागी आहे जंहिंमें पूरो संसार भरियल आहे, सभु कुझु उन में आहे। हर नेचर, हर आबहवा, हर मौसम, हर फल, हर फ्रूट, जेको बि चओ, ऐं हर हिकु जो पंहिंजो पंहिंजो अंदाज़, पंहिंजो पंहिंजो मिठास आहे। साॻे नमूने असांजे इंसान जी नेचर बि ओड़ी हूंदी आहे। असां जंहिं इलाइक़े जा हूंदासीं, जिते हूंदासीं, पर उहो सम्झी वेंदासीं केरु किथां जो आहे। असांजी ॿोली, अंदाज़, उथी वेठी, हर हिक में मिठास आहे। ऐं उनजे लाइ असां जीअं उनखे बचाए करे रखूं, बढ़ाए करे रखूं, असां उन ॿोली खे बि संभाले हलूं ऐं पंहिंजी नेचर खे बि संभाले करे हलूं। ॿोली जे लाइ असां किथे बि हुजूं, पंहिंजो पाण में ॻाल्हायूं, ॿोली खे असां बचाए वेंदासीं। ऐं उन नेचर खे बचाइण जे लाइ हक़ीक़त में असां वरी वरी पंहिंजे ॿारनि खे, पाण खे वरी उते घुमायूं, उन धरती ते मोकिलियो, सिंध में फेरो ॾेई वञनि। अगरि उहो फेरो ॾेई वेंदा त वरी जीअं हिकिड़ी गाॾी हूंदी आहे, उनजो इंजण वेझी वञे, वरी उनखे रीजनरेट करे बाद वरी पंहिंजो पाण नओं थी वेंदो। साॻे नमूने असांजा ॿार जेके आहिनि, हिन वक़्तु असांजी तक़रीबन 3 जनरेशन अचे थी, ऐं 3 जनरेशन जीअं जीअं गैप पवंदो तीअं तीअं थोरो कमज़ोरी ईंदी आहे, थोरी सोच वीचार में कमज़ोरी ईंदी आहे, थोरी नेचर में कमज़ोरी ईंदी आहे, असां संस्कार ऐं संस्कृति में निकिरी वेंदा। पर जेकॾहिं वरी उन साॻी धरती, साॻी आबहवा तो थोरो फेरो ॾींदा आहियूं तो असांजो इंजण वरी नओं थी वेंदो आहे, असांजो जीवन वरी बहितर थी वेंदो आहे। तंहिंजे करे असां कॾहिं ईअं न सोचूं त असांजो घर कोन्हे या कोई कोन्हे।
साईं सतराम दास भगत कंवरराम पाण सभिनी जॾहिं बि अचो सभिनी जो घरां तव्हां अचो तव्हां सभिनी खे दावत आहे पंहिंजे घर में अचो दर्शन कयो उते अचो पंहिंजी धरती सां मिलो पंहिंजी साईं सां मिलो तव्हां वरी अचो तंहिंजे करे अॼु जो ॾींहुं हक़ीक़त में असांखे पंहिंजी ऊचाई यादि ॾियारे थो। असां जेका तरक़ी कई आहे जेको वधियाऊं वसियाऊं पाण में मिलिया जुलियाऊं उनमें जेतिरो असांजो कमाल आहे ओतिरो असांजी धरती जो कमाल आहे छाकाणि असांजी नेचर जो कमाल आहे। असां पंहिंजी नेचर खे बनाए करे रखूं ऐं उन मालिक असां सभिनी इंसाननि खे अहिड़ो त बणायो आहे जिते असां सभु मिली करे रहूं ऐं जूनागढ़ जे सभिनी प्यारनि सॼी संगत मिली करे जेका कोशिशि कई आहे न सिर्फ़ु पंहिंजे शहर ताईं पर सभु ओस पास जा जेके शहर आहिनि सभिनी खे आणे करे गॾु कयो आहे हिकु जॻह ते आणे कयो आहे उन लाइ तव्हां सभिनी खे धन्यवाद तव्हां सभु हुते मिली करे सभु गॾिया ख़ुशि रहिया ऐं इहो प्यार ऐं मोहबत हमेशह असांजो सदाई बणियो रहे हमेशह पंहिंजो पाण में जुड़िया रहूं मिलिया रहूं सोनी मालिक त इहा ई अरदास त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो सदाई प्यार ऐं मोहबत सां रहूं ऐं हमेशह हमदर्दी हिकु ॿिए जो ख़्यालु हिकु ॿिए सां गॾु हलणु उहो असांजो जीवन रहे सो अॼु जी शुभ घड़ियुनि में उन सचे सतगुरु दर उन ईश्वर दर इहा ई इल्तिजा अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो सदाई पाण में प्यार ऐं मोहबत सां हलूं हिकु ॿिए हमदर्दी हुजे हिकु ॿिए दुख सुख जा साथी हुजूं ऐं उन सचे साईं जी रहमत खे पाए करे हर हिकु सदाई वधंदो वसंदो ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहे सो इन आशीर्वाद सां गॾु त सदाई वधंदा वसंदा ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहो ऐं सदाई पंहिंजे जीवन खे सभागो बनाईंदा रहो सभिनी खे सचो सतराम सचो सतराम सचो